नाज़रीन, आदिलपुर भरिसां ॻोठ जुम्मो भुट्टो ऐं कमालदीन भुट्टो जे रहवासियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 30 सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾियूं पिया, पर हिन वक़्त ताईं ॻोठनि में बिजली, गैस ऐं पाणी सूधो का बि सहूलियत न आहे ऐं न ई असांजे नौजवाननि खे नौकरी ॾिनी वई आहे। इन बाबति वधीक तफ़सील माजिद अली कलवर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदिलपुर वेझो ॻोठ जुम्मो भुट्टो में, जिते जुम्मो भुट्टो जे रहवासी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बुनियादी मसइलनि ते वरतियल आहे। अॼु भुट्टा बिरादरी पारां हिकु कट घुरायो वियो आहे। अचो त मौजूद भुट्टा बिरादरी सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। 30 सालनि खां वठी असांजा वॾा ऐं असां जाम इकरामुल्ला ऐं जाम सैफुल्ला ख़ान धारे जोगे वोट ॾिना आहिनि, पर हुननि असांजे ॻोठ जी काई बि सार न आहे लधी ऐं न को तरक़ियाती कमु, न का बिजली, न का ॿी सहूलियत ॾिनी आहे। ऐं जेकॾहिं असांजी सार न लधी वई त एहतजाज बि कंदासीं ऐं रोडनि ते बि निकिरंदासीं। उन असांजी अॻुवाणी न कई आहे, न रोड ॾिनो अथनि, सीसी ब्लॉक ॾिनो अथनि, न बिजली ॾिनी अथनि, न नौकिरी ॾिनी अथनि। मुंहिंजो नओं छोकिरो जवान 14 सालनि जो फौजी थी वियो, मूंखे नौकिरी लिखी आहे ॾिनो हुन। हिन महिल ते ॾिसो तव्हां, गटर लॻिया पिया आहिनि, नालियूं कोन्हनि ऐं सीसी ब्लॉक कोन्हनि, अचनि सॼे ॻोठनि में अचनि था, असांजे ॻोठ न अचनि था। असांजो पोयों ॻोठ या असांजो अॻु वारा ॻोठनि में कमु थियनि था। असांजे ॻोठ में न को रोड आहे, न बिजली आहे। बिजली तव्हां ॾिसो कचनि लकड़नि ते नोड़ा रखियल आहिनि। काफ़ी जेको आहे उते असांजा हादसा थिया आहिनि, छोकिरा उते बिजली बची करे वफ़ात करे वञनि था। हुकूमत या बारातीसनि जी घुरिजे त हितां जे रहवासियुनि जी जेके सहूलियतूं आहिनि उहे फराहम कयूं वञनि। कैमरामैन मोहम्मद ईसा कोलाजी सां गॾु माजिद अली कलवर, टाइम न्यूज़ आदिलपुर।